अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाच। गुफ़्तगू कंदासूं लाहौर जी सूरत हाल ते, जिते अॼु ॿियो ॾींहुं आहे। इस्लामाबाद ऐं पंजाब पुलिस जा अटाला PTI जे लठ बरदार कारकुननि जे साम्हूं बेवस बणियल आहिनि ऐं कोर्ट जे हुकुमनि ते अमल दरामद कराइण खां पाकिस्तान जा कानून लागू कंदड़ इदारा नाकाम बणिजी चुका आहिनि हेल्थ जी रिपोर्ट मुताबिक़। पर सवाल इहो पैदा थिए थो त रिट ऑफ द स्टेट जेका आहे, जेका ज़ाहिर कोर्ट जा हुकुम आहिनि, उन जे बुनियाद ते सिविल लॉ फोर्सिंग इदारा जेके आहिनि उहो उन ते अमल दरामद लाइ वञनि था पिया। रिट ऑफ द स्टेट खे चैलेंज करणु जेको आहे मुसलसल चैलेंज थिए पई, इहा केतिरी हद ताईं असांजे समाज जे लाइ, असांजे सिस्टम जे लाइ ख़ौफ़नाक आहे या केतिरे हद ताईं इहा सिहतमंद आहे। इन ते गुफ़्तगू कंदासूं ऐं हेल्थ ताईं जेको कुझु थियो आहे उन जो बि जाइज़ो वठंदासूं। हिन वक़्तु असां सां गॾु मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामियारा तर्ज़ निगार जनाब मुजीबुर रहमान शामी साहब से गॾु अचो था गुफ्तगू खे। शामी साहब सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। शामी साहब, क्या इसको इस तरह लिया जाए कि रिट ऑफ द स्टेट को गुज़िश्ता 2 दिनों से चैलेंज किया जा रहा है और लॉ इन्फोर्सिंग जो इदारे हैं वो कोर्ट के अहकामात पे अमल दरामद कराने से कासिर हैं? देखिए, जो कानून नाफिज करने वाले अदारे हैं वो बड़े मुहतात हैं। वो नहीं चाहते कि कोई मिसहैप हो जाए। उनके पास असला भी नहीं है और वो कोई नाखुशगवार सूरत हाल से बचना चाहते हैं। इस वजह से ये ताख़ीर भी हुई है और ये सूरत हाल जो है वो भी हमें देखने में आ रही है। अगर हमारे बर्रे सगीर की जो सियासी रवायत है वो तो ये नहीं है, यही है, वो तो ये नहीं है। उसमें तो जो सियासी लीडर जो हैं उनके वारंट जब जारी होते हैं तो गिरफ्तारी देते हैं, हंसी खुशी जेल जाते हैं। आप तो उस पर तनकीद करें, उस पर इख्तलाफ करें, तो गिरफ्तार करने वाले हैं उन पर आप जो भी तनकीद करें, लेकिन इस तरीके की सूरत हाल जो है वो देखने में नहीं आती जो लाहौर में हो रही है। तो मेरा ख्याल है ये कोई अफसोसनाक सूरत हाल है। अब अदालतों की तरफ रजू किया है तहरीक इंसाफ ने, देखे वहां से क्या हुक्म आता है। अच्छा, ये जो 2014 से अगर देखा जाए, जहां से ये सारा सिलसिला मॉब्स का शुरू हुआ है, उस वक्त भी आपको याद होगा कि PTI ने अगर बहुत अफसोसनाक वाक़या अपना ना होता, APS वाला आर्मी पब्लिक स्कूल पेशावर वाला, तो उस वक्त भी तहरीक इंसाफ के सरबराह इमरान खान ने कह दिया था कि आधा जो है वो नुक्ता मेरा नहीं मान रहे, बाकी सारे नुक्ते मान गए हैं, लेकिन मैं वो आधा नुक्ता भी जब तक तस्लीम नहीं होगा मैं यहाँ से जाऊँगा नहीं। ये मॉब की पॉलिटिक्स जो है, ये क्या आपके ख्याल में पाकिस्तान की तारीख में पहले भी रही है या ये PTI की तरफ से इंट्रोड्यूस की गई है? देखिए, पाकिस्तान की सियासत ने बहुत कुछ देखा है, कराची में भी बहुत कुछ देखा है और दूसरे कई मुकामात पर भी वो बहुत इंतहा पसंदी देखने में आई है। लेकिन एक कौमी सतह के कायद जो हैं और कौमी सतह की जमात है, उसकी तरफ से ये जो सूरत हाल पैदा हो रही है ये पहली दफ़ा देखने में आ रही है और इस पर हम तासुब का इज़हार कर सकते हैं। ये मामलात जो हैं इससे मज़ीद बिगड़ सकते हैं अगर सारे लोग और सारी जमातें ये रवैया इख्तियार कर लें और कानून नाफिज करने वाले अदारों के सामने सीना तान कर खड़ी हो जाएं, उनको वायलेट करें, तो एक सूरत हाल तो बेकाबू हो सकती है ना। तो ये हमें गौर करना चाहिए, हमारे सियासतदानों को भी, हमारे सियासी जमातों को भी, कि ऐसी कोई सूरत हाल पैदा ना होने दें और कानून को हाथ में ना लें और कानून जो है उसके तकाज़े पूरे करें। अगर कोई जिसको शिकायत है वो अदालत में जाए, दरवाज़ा खटखटाए अदालत का, वहाँ से रिलीफ ले, लेकिन इस तरह की सूरत हाल पैदा न करे जिसके नतीजे में एक अफरा तफरी पैदा हो जाए या अनारकी पैदा हो जाए। अच्छा, अब तक जो कुछ हुआ है, आपके ख्याल में हुकूमत की जो अपना तैयारी है इस सारे मामले को हैंडल करने की, अगर उसका जायज़ा लिया जाए तो उसको आप किस तरह रेट करेंगे, किस तरह एनालाइज करेंगे? मुझे तो कुछ समझ में नहीं आ रहा, क्योंकि कई 70-72 उनके वारंट जारी हो चुके हैं, मुकदमे उन पर दर्ज हो चुके हैं। अब ये एक मामला है जो अदालत में उनकी पेशी का मामला है, अदालत ने वारंट जारी किए हैं और पुलिस उनको गिरफ्तार करके ले जाना चाहती थी, उसमें कामयाबी नहीं हुई।
तो मैं तो खुद समझ नहीं रहा हूँ कि ये कौन क्या कर रहा है और किस तरह से हो रहा है। वो जो कुछ हो रहा है उस पर अफसोस का इजहार किया जा सकता है, और क्या किया जा सकता है। नहीं सर, आपको याद होगा कि किसी ज़माने में एक छोटू गैंग थी अपना उसके अंदर पंजाब के अंदर शहबाज शरीफ की वजारत आला थी उस वक्त, उसके लिए वो उनको काबू में नहीं आ रही थी। सिंध के अंदर भी कितने नो गो एरियाज़ हैं जहाँ पे सिविलियन लॉ इन्फोर्सिंग इदारे जो हैं वो अपना लॉ एंड ऑर्डर की रिट जो है वो बहाल नहीं कर सकते। आपको लगता है कि ये जो है ज़मान पार्क इस वक्त कोई इस तरह का नो गो एरिया बन गया है हमारे सिविलियन लॉ इन्फोर्सिंग इदारों के लिए? देखिए, जो सियासी रहनुमा है और सियासी जमातें हैं, उनको हम जो क्रिमिनल गैंग्स हैं उनके साथ तो खड़ा नहीं कर सकते, ना उनका उनसे मवाजना कर सकते हैं। तो सियासी जमातों को खुद ही जिम्मेदारी का एहसास करना चाहिए और कोई नाखुशगवार सूरत हाल पैदा नहीं होनी चाहिए। हम तो उनकी तवज्जो मबसूल करा सकते हैं और उनसे अपील कर सकते हैं। लेकिन सर, जो इंटरनेशनली इस मीडिया जो इसको देख रही है, जो रिपोर्ट हो रहा है, हर लम्हे रिपोर्ट हो रहा है, वो तो देख रहे हैं ना कि एक न्यूक्लियर पावर है, उसके अंदर इतने बड़े शहर के अंदर रिट ऑफ द स्टेट, क्योंकि कोर्ट का ऑर्डर है, वो उस पर अमल दरामद हुकूमत नहीं करवा पा रही। तो ये तो बहुत सिग्निफिकेंट बात है ना कि कोर्ट का अमल हुक्म जो है उस पर रियासत चाहते हुए भी अमल न करा सके। देखिए, रियासत की तो दुर्गत हमने बना दी है कई अशरों से, जिसकी लाठी उसकी भैंस। ये तो आपने देखा है। यहाँ कानून की हाकमियत का नाम तो सब लेते हैं, लेकिन कानून की हाकमियत के हमने कायम की है। यहाँ बार बार दस्तूर मुअत्तल हुए हैं, बार बार इंटरवेंशन हुई हैं, और हमने एक अपना निज़ाम को इतना कमज़ोर कर लिया है। और अब ये सियासी जमातें जो हैं वो इस तरह के रवैये इख्तियार कर रही हैं। तो हम यानी ये जो हमारे एक दिन में तो ये सूरत हाल पैदा नहीं हुई, ये बरसों लगे हैं। और अब हुकूमत को भी अपने आप को मुस्तमद करना होगा और अपने मजबूत असाब का सबूत देना होगा। और अदालतों को भी चाहिए कि जो इस्तेहकाम है इस मुल्क का उसको पेश नज़र रखें और कानून की ताकत जो है उसको एस्टेब्लिश करें और उसको मनवाएं। लेकिन इमरान खान साहब तो कहते हैं कि ये जो सारी सूरत हाल बनी है वो बनी है जनरल बाजवा की अपना उसकी वजह से। पहले वो कहते थे अमेरिका की वजह से हुई है, अब कहते हैं कि जनरल बाजवा के तरफ की वजह से हुई है और वो जिम्मेदार हैं, उसको कोर्ट मार्शल किया जाए। देखिए, कोर्ट मार्शल तो जब वो हुकूमत में थे तो उनके पास इख्तियार था, उस वक्त वो कर लेते और फैसला कर देते। उस वक्त उन्होंने एक्सटेंशन दे दी बाजवा साहब को, और अभी तो आखिरी दमों तक कोशिश करते रहे कि मजीद एक्सटेंशन उनको दे दी जाए। तो जब आप हुकूमत में थे उस वक्त आपने अपना इख्तियार इस्तेमाल नहीं किया। अब आप ये जो मुतालबा कर रहे हैं उसको कैसे पूरा किया जाएगा और कौन पूरा करेगा? ये तो कोई हवा में तीर चलाने से बात नहीं बनती ना। अब अगर दूसरी तरफ से देखा जाए तो वो जो इलेक्शन कोर्ट ने फैसले किए हैं, एक 30 अप्रैल को, एक 28 मई को, उस पर फिर हुकूमत की तरफ से भी वो आ रहा है कि लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल ख़राब है, पैसे नहीं है। तो वहाँ पे जो कोर्ट के अहकाम हैं वहाँ पे फिर दूसरी तरफ से भी हमें वो अपना एक रिलक्टेंस नज़र आ रही है। उसको आप हम किस तरह देखें? उसके लिए तो फिर अदालत की तरफ रुजू करना होगा। हुकूमत को चाहिए कि अदालत के पास जाए, अपना नुक्ता नज़र समझाए, या इलेक्शन कमीशन कोई फैसला करे। तो जो अदारे मजाज हैं वो फैसला कर सकते हैं, उनको करना चाहिए। इस तरीके से किसी एक महकमे को किसी दूसरे महकमे को तो ये इजाज़त नहीं दी जा सकती को अपनी मर्जी करे और मनमानी चलाए। इस तरह तो पूरा निज़ाम जो है वो ज़मीन बोझ हो जाएगा। बड़ी मेहरबानी मुजीबर रहमान शामी साहब, आपने हमें ज्वाइन किया। नाज़रीन, मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामेरा तजनिगार जनाब मुजीबर रहमान शामी साहब असां गॾु हुआ। गुफ्तगू तव्हां ॿुधी ज़मान पार्क जे अंदरि गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी जेको कुझु थिए पियो, ऐं कल्ह सॼो ॾींहुं जहिड़े नमूने सां इहो थींदो रहियो। पुलिस जे मथां लठ बरदार कारकुननि जूं लठियूं वसंदियूं रहियूं, पथरबाज़ी थींदी रही, ऐं जवाब में जेके शेल उछलिया विया, ऐं जेको उनखां पोइ जेको आहे पुलिस जेको आहे रिटेलिएट करण जी कोशिशि कई। पर जॾहिं कारकुन PTI जा कारकुन ऐं पुलिस जे विच में इहे झड़पूं थियूं त उन्हनि जो नतीजो इहो थियो त पुलिस खे रिट्रीट करिणो पइजी वियो, बल्कि
कल्होकी रिपोर्टूं जेके हुयूं उहे इहे हुयूं त हिकिड़ी जॻह ते लाहौर पुलिस ऐं इस्लामाबाद पुलिस जा ऑफिसर जेके आहिनि उहे ज़मान पार्क इमरान ख़ान जी रहाइशगाह जे वेझो पहुता। उते जेका गिलगित बल्तिस्तान जी पुलिस आहे जेका जंहिं वटि मुसला हुई जेका ऐं उन्हनि हथियार पंहिंजा जेके आहिनि उहे उन पुलिस ऑफिसरनि जे मथां सिधा करे छॾिया ऐं हुननि जो चवणु इहो आहे त हुननि जो वॾो वज़ीर जेको आहे उते ज़मान पार्क में आहे तंहिंजे करे उहे उन्हनि जी पंहिंजो उते हिफ़ाज़त लाइ बीठा आहिनि त जॾहिं हिकिड़े सूबे जी पुलिस हिकिड़े ॿिए सूबे में वञी उतां जी पुलिस जे मथां हथियार सिधा करे बीह रहे त इहो त ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो को फतह अची कयो गिलगित बल्तिस्तान लाहौर खे छा कयईं, छाकाणि त लाहौर जे अंदरि जेका आहे उहा त रिट जेका आहे उहा पंजाब पुलिस जी हुजणु घुरिजे ऐं पंजाब पुलिस जेका आहे उहा इस्लामाबाद पुलिस सां गॾिजी इहा गिरफ़्तारी अमल कराइण लाइ कोशिशि करे पई। पर बदकिस्मती ॾिसो ऐं हैरानगी जी ॻाल्हि ॾिसो त गिलगित बल्तिस्तान जी पुलिस पंजाब पुलिस जे ऑफिसरनि जे मथां लाहौर जे अंदरि हथियार सिधा करे चवे थी त तव्हां हेॾे ईंदव त तव्हांजे मथां इहो थींदो। मतिलबु उते लाहौर में गिलगित बल्तिस्तान जी पुलिस यूनिफॉर्म में सरकारी पंहिंजे हथियारनि सां गॾिजी जेको आहे उन्हनि जे मथां हथियार था हणाइनि। इहा हिकिड़ी ॿी ख़ौफ़नाक क़िस्म जी जेका आहे पंहिंजो अमल थियो आहे जेको हिननि 24 कलाकनि जे अंदरि को बि डिस्कस कोन थो करे त इहो केॾो वॾो ख़ौफ़नाक अमल आहे। हिकिड़ो पहिरियों ख़ौफ़नाक अमल इहो आहे त इमरान ख़ान जेका आहे लठ बरदार कारकुन बीहारे रियासत जी पूरी रिट खे चैलेंज कयो आहे ऐं इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं मूं सवेर ॻाल्हि पे कई, हालांकि मुजीबुर रहमान शामी साहिबु चयो त असां मूंसां नथा भेटे सघूं। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं कचे में धाड़ेल वञी वेहनि, उहा छोटू गैंग जी सूरत में हुजनि या असांजे सिंध जे कचे में धाड़ेल वञी हिकिड़ी नोगो एरिया ठाहे ऐं उते पंहिंजा बंकर हणी वेही था रहनि ऐं उते जॾहिं पुलिस वञे थी त उन्हनि जे मथां उहे फायरिंगूं कनि था, रॉकेट लॉन्चर हणनि था। ईअं ई इमरान ख़ान पंहिंजो हिकिड़े एरिया खे पंहिंजे लाइ पाकिस्तान जे सिविलियन लॉ एनफोर्सिंग इदारनि जे लाइ कानून लागू कंदड़ इदारनि लाइ नोगो एरिया बणाए छॾियो आहे। उते जेको बि यूनिफॉर्म वारो वञे थो उनजे मथां लठ बरदार जेके आहिनि कारकुन जेके आहिनि उन्हनि लठियूं वसायूं। कल्ह असां उहे टीवी जे स्क्रीन ते ॾिठासीं, केतिरा ई ऑफिसर जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया, पुलिस जा जवान ज़ख़्मी थिया। इहो सॼी कार्रवाई थी। मतिलबु आहे त रियासत जी रिट, कोर्ट जा फ़ैसिलो, कोर्ट जे हुकुम तहत सिविल लॉ एनफोर्सिंग इदारा कोर्ट जो हुकुम ते अमल कराए नथा सघनि। उन ॻाल्हि खे जेको आहे हाणे ॿियो ॾींहुं ई गुज़रे पियो ऐं हू हमरा अंदरि वेठो आहे मज़े सां। न सिर्फ़ु इहो हिकिड़ो ख़तरनाक पहलू पर उनखां वधीक जेको ख़तरनाक पहलू आहे त गिलगित बल्तिस्तान मां पुलिस घुराए उते बिहारी वई आहे ऐं उहा पंजाब जे अंदरि पंजाब पुलिस जी रिट खे चैलेंज पई करे। पंजाब जे में वेही पंजाब पुलिस जी रिट खे चैलेंज करणु इहा केॾी ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। जो गिलगित बल्तिस्तान जी पुलिस जेका आहे इन ते त यकीनी तौर ते असांजी सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु घुरिजे त इहो कीअं थो थी सघे त पंजाब जे अंदरि पंजाब जी पुलिस जे मथां के हथियार ताणे बीह रहनि, के बि इदारा, के बि पंहिंजो माण्हू जेके भली कंहिं ॿिए सूबे जा लॉ एनफोर्सिंग इदारा हुजनि पर बेसिकली त उहे पंहिंजे सूबे जे अंदरि लॉ एनफोर्समेंट कंदा। पंजाब जे अंदरि लॉ एनफोर्समेंट त उन्हनि जी ज़िमेदारी कोन्हे ऐं वरी उहे बि आम माण्हुनि जे मथां न पंजाब पुलिस जे ऑफिसरनि जे मथां हथियार सिधा करे बीह रहनि। ख़तरनाक सूरत हाल आहे ऐं रियासत जी रिट बिल्कुलु चैलेंज थी आहे। उनमें को शक न आहे त इमरान ख़ान जे तरफ़ां इहो जेको कुझु थियो कयो पियो वञे। रियासत जी रिट चैलेंज पई थिए, रियासत जे ऐं इदारनि जी रिट चैलेंज पई थिए, रियासत जे कोर्टुनि जी रिट चैलेंज पई करे, लॉ एनफोर्सिंग इदारनि जे मथां हमलो कयो वियो आहे PTI जे लठ बरदार कारकुननि जे पारां ऐं उन्हनि खे रिट्रीट करण ते मजबूर कयो वियो आहे। इहो छा थो साबित करे? इहो कंहिं बि तरह जेको आहे हुन खां सियासी पार्टी जे लेवल में, सियासी अॻुवान जे लेवल में जेकॾहिं का बि दौर ईअं मोब जी पॉलिटिक्स करे ऐं जीअं मूं मुजीबुर रहमान शामी साहिब खां पुछियो पिए त इहा मोब जी सियासत जेका आहे इहा असांखे 2014 खां वठी PTI जो हिकिड़ो जेको सिग्नेचर नज़र अचे थी, उन्हनि जो ट्रेडमार्क आहे त उहो सियासत कनि था मोब जी। जॾहिं इमरान ख़ान खे कढियो हो तॾहिं बि तव्हां ॾिठो हुतां KP मां जेको आहे जथा वठी अचण जी हुन कोशिशि कई। हर वक़्तु हू चाहे थो त हू जथा वठी हमलावर थींदो लॉ एनफोर्सिंग इदारनि जे मथां, कॾहिं जेको आहे धरणा हणी जेको आहे उन्हनि खे रोकींदो, कॾहिं जेको आहे कोर्टुनि जे फ़ैसिलनि खे जवाबु ॾेई बीह रहंदो ऐं जेकॾहिं कोर्टुनि जे फ़ैसिलनि ते अमल कराइण लाइ हीअ असां लॉ एनफोर्सिंग इदारा ईंदा त उन्हनि जे मथां जेको आहे मोब घुराए उनजे लाइ उन्हनि जे मथां हमलावर थींदो। इहा जेका रविश आहे सॼी इहा किथे दंग कंदी? ऐं जीअं मुजीबुर रहमान शामी साहिबु चयो पिए जेकॾहिं हर सियासी धुर छा हर वॾेरो, हर जेको आहे बाअसर माण्हू
जेकॾहिं पंहिंजनि इलाइक़नि में ईअं करणु शुरू कंदो त पोइ हीअ रियासत जेका आहे इहा बनाना रिपब्लिक थी वेंदी ऐं ॾाढी ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। हिकु न्यूक्लियर पावर जेको आहे उन खे जी रिट खे ईअं चैलेंज करे सो बि उनजो पंहिंजो शहरी कंहिं बि तरह ते इहा ग़ैर मामूली ॻाल्हि न आहे। बहरहाल नाज़रीन वटि वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू खे अॻिते वधां। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कंदासूं लाहौर जे अंदरि जेको कल्ह खां वठी तमाशो हले पियो, रियासत जी रिट खे चैलेंज कयो पियो वञे ऐं कोर्टूं ऐं लॉ एनफोर्सिंग इदारा जेके आहिनि उहे बेवस बणियल आहिनि। लठ बरदार जेके आहिनि कारकुन, उन्हनि पुलिस वारनि सां कल्ह जेका जुठ कई आहे, उनखां अलावा जेको आहे गिलगित बल्तिस्तान जी पुलिस पंजाब जे गादी वारे हंधि पंजाब पुलिस जे मथां हथियार ताणिया। इहा आख़िर कहिड़ी रियासत आहे, हीअ छा पिया थिए मुल्क जे अंदरि? इन समूरनि मामलनि ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामारे तर्जुमेगार जनाब सुहेल सांगी साहब। सुहेल सांगी साहब अस्सलाम वालेकुम। सुहेल सांगी साहब, वॾो अरसो तव्हां एक्टिविज़म में बि गुज़ारियो ऐं पोइ सियासत बि ॾिठी कई ऐं बहसियत सहाफ़ी जे बि जेको आहे तव्हां सियासत खे ॾिसंदा रहिया आहियो। जेको हीउ थिए पियो लाहौर जे अंदरि, कोर्ट जा ऑर्डर आहिनि ऐं उन्हनि जे साम्हूं जेको आहे लॉ एनफोर्समेंट इदारा जेके आहिनि उहे बेवस बणियल आहिनि PTI जे कारकुननि जे साम्हूं ऐं 24 कलाक 36 कलाक 35 कलाक थी विया आहिनि। हू लॉ एनफोर्समेंट इदारा जेके आहिनि उहो कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल नथा कराए सघनि, त रिट ऑफ द स्टेट किथे वञी बची पोइ? ज़ाहिर त इन में सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहे गॾिजी सॼे इन फ़ैसिले ते आहिनि त इमरान ख़ान खे गिरफ़्तार कजे। इहो गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 3 हफ़्तनि खां सिलसिलो हले। हिकिड़े हिन ॿिए मामले ते इहो थींदो रहियो आहे त हिकिड़ो त इहो पासो आहे। ॿियो जेको पासो इहो आहे त पाण जेके ॾिसूं त इहो 14 खां जीअं जेको अलामा कादरी ऐं इमरान ख़ान शुरू कया हुया पंहिंजा एहतिजाज, उनखां वठी हेसि ताईं लगातार मुल्क जो जेको अपोज़िशन जो जेको रोल आहे या कहिड़े नमूने सां अपोज़िशन एक्ट करे बिहेव करे उहो ऐं ख़ुदि जेको मतिलबु प्रोटेस्ट कजे जेको आहे सो तब्दील करण जी कोशिशि कई वई आहे। ऐं बदकिस्मती सां इहो सॼो मुल्क जे हिकिड़े वॾे सूबे में थी रहियो आहे, पंजाब में थी रहियो आहे, जंहिंजी अक्सरियत आहे हूअ पॉपुलेशन लिहाज़ सां त उते इहो थी रहियो आहे। त उन जे नतीजे में मतिलबु त इहो ॾुखियो आहे त जेको रवायती तौर ते जेको प्रोटेस्ट जो हिकिड़ो पुरअमन तरीक़ो हुयो जंहिंमें माण्हुनि खे जनरल माण्हुनि खे इन्वॉल्व कबो हुयो, उहो कोन्हे। माण्हुनि खे ॾेखारिजे त भई हीअ हुकूमत जेका बि बेवाजिबी आहे या नाइंसाफ़ी आहे या ज़्यादती आहे उन जे ख़िलाफ़ इहो थी वियो। हाणे जेको नओं तरीक़ो आहे उहो आहे तव्हां वटि जेकॾहिं 50, 60, 100 डंडा बरदार आहिनि त पोइ तव्हां जेको हुकम करे सघो था कि तव्हां पंहिंजो त स्टेट जी या गवर्नमेंट जी रिट आहे उहा नथी बहाल थिए त उहो थी थो वञे। त इहो हिकिड़ो ऑल टुगेदर हिकिड़ो नओं जेको रुझान आहे अपोज़िशन जो ऐं उन जो आहे। न त रवायती तौर ते इहो हूंदो आहे भई जेको पॉलिटिशियन हूंदो आहे, जेको पॉलिटिकल क्लासिस मां लंघंदो आहे, जो कारकुन हूंदो उहो चवंदो भई आउं प्रोटेस्ट कयां थो ऐं हुकूमत जेके मूंखे गिरफ़्तार थी करे हलो हलूं था। ऐं पाण वटि कई अहिड़ा वॾा लीडर आहिनि, नवाज़ शरीफ़ हुयो, ख़ुदि आसिफ अली ज़रदारी हुयो, त हिनखे जॾहिं पुलिस गिरफ़्तार करण आई त भई चइबो आहे ठीकु आहे, घर वञी चवंदो इहो कपिड़नि जा 2 टे वॻा इहो थैलो ठाहे तव्हां विझी ॾियो ऐं हलो था हलो त इहो हिकिड़ो जेको थींदो न पॉलिटिक्स जेका सियासत आहे उहा जेका ॾंडे जी ॻाल्हि न आहे, उहा इहो आहे त तव्हां ॻाल्हियुनि जे ज़रिए ऐं माण्हुनि खे तव्हां कन्विंस करे हिकिड़ो चंद माण्हुनि पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठाहे टोलो ठाहे डंडा बरदार खणी तव्हां उहा ॻाल्हि मंझरायो सां उहा न माण्हुनि खे कन्विंस करे माण्हुनि खे ॻाल्हि तव्हां पंहिंजी सम्झाए उहो कयो। ऐं इहो मतिलबु अगेन हिकिड़े डायलॉग पॉलिटिक्स जो जेको हूंदो आहे उहो आहे। ऐं हुकूमत जेकॾहिं रिट अहिड़े नमूने सां नथी मञी वञे त पोइ उनजो नतीजो इहो थींदो त वधीक बेयकीनी थींदी ऐं कई अहिड़ा ग्रुप थी सघनि था जेके चाहिनि था त कंहिं न कंहिं तरीक़े सां स्टेट खे या गवर्नमेंट खे को शेयर अचे त उहो उन में करे सघनि था। उन में इवन
जेके गुआरी आहिनि उहे बि त इहो चवंदा भई ठीकु आहे हिन जो केरु कोन थो ॿुधे ऐं स्टेट जेका इदारा उहे कुझु कोन था करे सघनि, पोइ असां वटि बि ॿ चारि धंधा आहिनि, असां बि इहो खणी असीं बि करे सघूं था, पोइ त हिकिड़ी लाक़ानूनी हूंदी। लाक़ानूनियत ज़ाहिर थी वई आहे। मूं सवेर मुजीब रहमान शामी साहब सां ॻाल्हायो पिए, मूं चयो जेको इमरान ख़ान जी रविश आहे ऐं जेका छोटू गैंग हुई, मूं चयो कंहिं ज़माने में पंजाब जे अंदरि, ऐं असांजे पासे बि कचे में जेको आहे धाड़ेलनि जी जेका रविश हुजे थी पई त उन्हनि वटि ताक़त हुजे थी पई, पोइ उहे जिते वेठा आहिनि उन इलाइक़े खे नो गो एरिया था ठाहे छॾनि त जीअं लॉ एनफोर्सिंग इदारा उते वञी न सघनि, स्टेट जी रिट ऐं कानून जी रिट उते लागू नथी थिए। मूंखे त इहो सॼो जेको इन ॿिनि ॾींहंनि जे एपिसोड में इहो ई लॻे थो पियो त जेको कचे जा धाड़ेल उहे पंजाब जे छोटू गैंग जी ॻाल्हि कयूं या हिन पासे पार वारे पासे उबावड़े खां वठी कश्मीर खां वठी कचे दरिया जे ॿिन्ही पासनि ते जेका धाड़ेलनि जी रविश आहे त हुननि पंहिंजा हिकिड़ा मख़सूस इलाइक़ा ठाहे उते हुननि पंहिंजी रॉकेट लॉन्चर ॿिया हथियार रखी छॾिया आहिनि, उते रियासत जी रिट उते लॉ एनफोर्सिंग इदारा पहुची बि नथा सघनि। कल्ह खां वठी मां त इहो ॾिसां पियो। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो आहे, बिल्कुलु हिते बि उहा ई सूरत हाल, पर हिते जेको आहे सो ॿेले वांगुरु त कोन्हे न, जीअं कचे में धाड़ेलनि जी तव्हां ॻाल्हि कई उन में हूअं त कोन्हे न, ऐं उन जे बदिरां हीउ त हिकिड़ो शहर आहे, शहर पिच शहर आहे में जेको आहे सो पूरी डिफरेंट हिकिड़ी शहर हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि आहे त हीउ मतिलबु इमरान ख़ान त हिकिड़ो अदरवाइज़ पढ़ियल लिखियल माण्हू ॿियो वञे थो ऐं अलॻि थो आहे, पर ज़ाहिर खे ऐं तमामु ज़िमेदार उहिदे ते रहियो आहे, ही नोज़ के भई जेको स्टेट आहे, जेका गवर्नमेंट आहे, जेके स्टेट जा इदारा आहिनि उहे छा आहिनि, उहे कीअं करे सघनि था, उहो त हिकु ॿाराणी ॻाल्हि त कोन्हे, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि जेका इम्पॉर्टेंट आहे हिन में सम्झण जी आहे त छा जेको मूं सवेल पियो चयो त वाकई असांजा समूरा इदारा जेके उहे वाकई इन जी गिरफ़्तारी जे हक़ में आहिनि या न, छो त कॾहिं कॾहिं इहो थींदो रहियो आहे त जेको स्टेट जो आहे मामिलो उहो स्टेट मतिलबु त जॾहिं को एक्ट करे थी त पोइ अदलिया जेको हुनखे रिलीफ ॾिए थी, उहो पाण मुसलसिल ॾिठो मुसलसिल थींदो रहियो त इहो हिकिड़ो वॾो किसो बीहे थो, करे बि हिकिड़ी ख़ुदि हिकिड़ी जेका गैर यकीनी सूरत हाल ॿी थी वञे, उहा गैर हेलो साईं, आवाज़ कोन थो अचे सांगी साहब, असां कोशिशि कयूं। जी सर। हा जी सर, मां इहो पियो चयो त हीउ जेको कुझु थियो इहो जेकॾहिं सिंध तव्हां चयो न वॾे सूबे में थियो पियो, वॾे शहर में थियो पए, इहो जेकॾहिं सिंध में या बलोचिस्तान में या KP में थिए हा त ज़ाहिर आहे असांजी जेका 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 उर्दू मीडिया आहे, के माण्हुनि खे नेशनल मीडिया चवनि था पर मां चवां थो जेका उर्दू मीडिया आहे उहा उन्हनि जी रविश छा इहा हुजे हा? ज़ाहिर आहे त असांखे ख़बर आहे त असां जेका मीडिया जंहिंखे असीं सो कॉल्ड नेशनल या मेन स्ट्रीम मीडिया चऊं था, हुनखे आउं कोन मञींदो आहियां उहो, पर बहरहाल मां त उनखे उर्दू मीडिया चवंदो आहियां, उर्दू मीडिया। सुठी ॻाल्हि आहे त उन में इहा ॻाल्हि बिल्कुलु न थिए आहे, उन्हनि खे हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो चश्मो पातल आहे, उन लाइ जेके कुझु बलूचिस्तान में थिए थो ऐं जेको सिंध में थिए थो या इहो कंहिं ज़माने में KP में जेको कुझु थींदो हुयो उन में जेकॾहिं का शइ थींदी त पोइ त हू अलाए जेको ज़मीन आसमान मथे ते खणी ॾींदा ऐं छा जो छा थी वियो आहे, ऐं उहो ज़ाहिर त हिकिड़ो मीडिया जो हिकिड़ो तासुब वारो कटड़ परे वारो हिकिड़ो रहे थो आहे, मुताबिक़ कवरेज कंदी आहे, उन मुताबिक़ शयुनि खे इंटरप्रेट कंदी आहे, ऐं पंजाब में त उहो ॾाढो ॾुखियो आहे। ऐं हाणे ॿी हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि थींदी पई वञे, उहो तव्हांखे यकीनन ते नज़र हूंदी त मीडिया जेके मीडिया हाउसिस आहिनि, मीडिया जेका मालिकी आहे उहा बि इलाही सारी पंजाब में शिफ्ट थी आहे ऐं ॿी अञा थींदी पई वञे, त इन जो अञा वधीक हिकिड़ो वधीक ख़राबु असरु पवंदो। अच्छा, हिकिड़ो ॿी शइ असांखे कल्ह नज़र आई, मतिलबु आहे त गिलगित बल्तिस्तान जी पुलिस जेका आहे उहा इमरान ख़ान जी रहाइशगाह ते बीठल हुई, जेका रिपोर्ट थियो, ऐं जॾहिं कुझु पुलिस ऑफिसर रहाइशगाह जे वेझो पहुता ऐं उनमें पंजाब पुलिस बि हुई, इस्लामाबाद पुलिस ऑफिसर बि हुया, गिलगित बल्तिस्तान जी पुलिस जेका आहे उन्हनि ते जेके हथियार सिधा करे छॾिया, जंहिंखां पोइ उन्हनि खे वापसि अचिणो पइजी वियो।
त पंजाब जे कैपिटल जे अंदरि पंजाब पुलिस जे मथां गिलगित बल्तिस्तान जा माण्हू जेके आहिनि उहे हथियार ताणे बीह रहिया त लॉ एनफोर्समेंट पंजाब जे अंदरि त पंजाब पुलिस खे करणी आहे त इहा जेका इहो जेको फिनोमिना थियो आहे तव्हांजे ख़्याल में इहो कहिड़ो ख़ौफ़नाक अमल थियो आहे? इहो हिक ॿिए खे जेके इदारा आहिनि जेके सूबनि जूं जेके सरहदूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके कानूनी हक़ उन्हनि खे लताड़ण जी बराबरि ॻाल्हि आहे त पाण वटि त नॉर्मली जेको मतिलबु कानून मुताबिक़ आहे जेको पुलिस जो प्रोसीजर आहे उन में आहे जेको जंहिंखे अदालतूं मञनि थियूं ऐं जेको हुनखे अख़लाक़ी तौर ते ऐं पाण इंसामी तौर ते मञियो वियो आहे त हिकिड़े थाणे जी पुलिस जेकॾहिं ॿिए थाणे में दाख़िल ॿिए थाणे जे हदुनि में दाख़िल थींदी त पोइ उनखे इतलाह कंदी त असीं जेको आहे आया आहियूं जेकॾहिं उहो जंहिंखे चङा हार्ट परसूट त तकड़ में जेको आहे उनखे असांजे ॿधणु तमामु ज़रूरी आहे उन खां अलावा बाक़ी में जेको आहे उनखे लाज़मी तौर ते वास्तेदार थाणे खां उते इतलाह करिणो आहे हुनजी मदद वठणी आहे ऐं हुनजी मदद सां ई जेको आहे उनखे इहो गिरफ़्तार करिणो आहे त इहो हिकिड़ो इदारनि जे तरफ़ां ऐं जेको असांजा सूबा उन्हनि जी हदुनि जी ओरांघण आहे उन्हनि जी लताड़ आहे ऐं इहो को सुठो सवलो कोन्हे सुभाणे इहो बि थी सघे थो त ॿिनि सूबनि जेके पुलिस आहे उन जे विच में या ॿिनि ज़िलनि जी पुलिस जे पाण विच में या इवन असां जेके कानून लागू कंदड़ इदारा उन्हनि जे विच में केॾी महिल जेको आहे रतोछाण थी सघे थी मुक़ाबिलो थी सघे जहिड़ो थी सघे थो। अच्छा ही जेको पंहिंजो जेको कुझु थियो आहे हिननि ॿिनि ॾींहंनि में उन जे सिलसिले में बल्कि जेका तव्हां 2014 जी बि ॻाल्हि कई उन वक़्तु बि जेका सिविलियन जेका अथॉरिटी हुई इस्लामाबाद पुलिस उन वक़्तु मूंखे यादि आहे जुड़े जो साहिबु को हुते SSP इस्लामाबाद हुयो उन खे ज़ख़्मी कयो हुयऊं ऐं जेका बि सिविलियन लॉ एनफोर्सिंग इदारा जीअं उनजे वेझो पिया विया उनजे मथां PTI ऐं जेको आहे जेका ताहिर क़ादरी जी जमात आहे उन्हनि उन ते हमलावर पिया थिया पर वरी जॾहिं हे PTV में घिरिया ऐं उन वक़्तु रेंजर्स ऐं फ़ौज जा अहलकार आया त उन्हनि छड़ो ॾंडी पे ॾेखारी बाबा हलो हलो ॿाहिरि सभु ॿाहिरि निकिरंदा विया इहा जेका रविश डेवलप थी आहे त सिविल लॉ एनफोर्समेंट इदारनि खे खंघणो कोन्हे ऐं जेका असांजी जेका आर्मी आहे ऐं आर्मी सां रिलेटेड जेका पैरामिलिट्री फोर्सिस आहिनि उन्हनि जे साम्हूं वरी माना जी माई बाप चवणो आहे इहा रविश केॾी ख़तरनाक आहे? इहो त रुॻो हींअर जी ॻाल्हि कोन्हे पाण वटि गच अरसे खां इहा शइ हले पई जंहिंमें जेको आहे हिकिड़नि इदारनि खे बरतर ऐं ॿियनि इदारनि खे कमतर उहो रखणु ऐं उन जा बाक़ाइदे जेके आहिनि से माण्हुनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि बीहारणु उहा कई वई आहे ऐं एतिरे क़दुरु जो मतिलबु कुझु इदारनि जेके ऑफिसर उहे जेकॾहिं ग्रेड साॻे में बि हुजनि त उहे ॿिए इदारे जेके सिविलियन इदारा जंहिंखे पाण चऊं पिया उन्हनि खां जेको आहे उन्हनि जी जेका सलाहियत आहे ऐं जेको हुनखे चइबो आहे हुकुम उन खे घटि सम्झो वेंदो आहे ऐं ॿिया जेके उन्हनि खे वधीक सम्झो वेंदो आहे त बेसिकली मुल्क जे अंदरि जेको मतिलबु त जेको जंहिंखे पाण चवंदा न त इंटीरियर जा जेके मामला आहिनि त उहो त सॼो ॾिसणो आहे पुलिस खे हा केॾी महिल मदद जी ज़रूरत पए थी पोइ ठीकु आहे तव्हां पैरामिलिट्री खे या हुनखे आर्मी खे घुराए वठो वग़ैरह वग़ैरह पर अगेन इहो जॾहिं आर्मी खे 245 आइन जे फुकरे घुराइबो आहे तॾहिं लिखियलु हूंदो आहे इन एड इलेक्टेड सिविलियन गवर्नमेंट सिविलियन पावर त उहो हुन में हूंदो आहे ऐं इवन जॾहिं कर्फ्यू बि लॻंदो आहे तॾहिं फ़ौज खे घुराए वेंदो हुन में लिखियो वेंदो आहे त एड टू सिविलियन एडमिनिस्ट्रेशन उन लाइ हूंदो आहे त बेसिकली मतिलबु त उहो जेको फंक्शन आहे उहो त उन सिविलियन अथॉरिटी जो आहे न त सिविलियन इदारा जेका उन्हनि जी रिट खे मञणो खपे उन्हनि जी जेका मथबर आहे उहा रहणु खपे। हाणे ही जेको कुझु थियो आहे असां ॾिसूं था त जेका सुप्रीम कोर्ट जेका चूंडुनि वारे मामले ते त सुओ मोटो वठे थी पई पर जेके नुक़्ता पाण तव्हां बि आइडेंटिफाई कया आहिनि मूं आइडेंटिफाई कया आहिनि तव्हां उन्हनि खे एलाबोरेट कयो आहे त रियासत जी रिट चैलेंज थी आहे कोर्टुनि जे रिट चैलेंज थी आहे लॉ एनफोर्सिंग सिविलियन लॉ एनफोर्सिंग इदारनि जी रिट चैलेंज थी आहे उन्हनि जे मथां लठबरदार जेका हमला थिया आहिनि ऐं हिकिड़ी सूबे जी पुलिस खे घुराए ॿिए सूबे में उन जे दारुल हुकूमत जे अंदरि उन जी पुलिस जे मथां हथियार ताणिया विया आहिनि एॾी जेका आहे संगीन ख़िलाफ़ वर्ज़ियूं थियूं आहिनि उनखां पोइ बि ज़ाहिर आहे कोर्टुनि लाइ इहा नॉर्मल ॻाल्हि आहे। इहो त कोर्टनि खे सम्झणु खपे न हाणे जेकॾहिं
सुप्रीम कोर्ट में उन सुमोटो नोटिस वरितो हुयो त उन ते त इलाही जेको आहे सो चइनि जजनि खे एतिरा दफ़े इहो सुमोटो बीहे ई कोन थो। उहो उन बहस में पाण हींअर कोन था पाऊं, उहो हिकिड़े अलॻि ऐं डिघो बहस थी वियो। बट फ़िलहालु जेको आहे ख़ुदि इन ई ॻाल्हि खे उहो जेकॾहिं कोर्ट ऐं जेका हिते त जेका कोर्ट आहे बाक़ाइदे उहा कोर्ट जंहिं वारंट इशू कया आहिनि उहा त इन में शामिल आहिनि, इंवॉल्व आहिनि। उन में त उहा हुई कोन इंवॉल्व। उन में त उहो जेको बि अख़्तियार एक्सरसाइज करे पई उहो त बेसिकली त पार्लियामेंट जो हुयो, बेसिकली जेको आहे सो इलेक्टेड गवर्नमेंट जो हुयो। उतां त उन खे बाईपास कयो आहे। हिते त ही सौंस जो जेको अख़्तियार इहो त आहे ई अदलिया जी जुरिस्डिक्शन जो। त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन उन ते वारंट निकिरे थो, वारंट निकिरण जे नतीजे जॾहिं पुलिस गिरफ़्तार करण वञे थी, हुते रेजिस्टेंस थिए थी। जीअं हिकिड़ी रेजिस्टेंस उहा आहे जंहिंमें हिकिड़े सूबे जी पुलिस ॿिए सूबे में अची हथियार ताणी बीहे थी। इहा रेजिस्टेंस आहे त जेके लठ बरदार बीठा आहिनि ऐं जेको टिनि चइनि ॾींहंनि खां हले पियो तमाशो उहो बि सॼो हले पियो। त इन ते त कोर्ट खे ई वधीक सोचणु खपे त उन में कंटेंट थी विया या न, ऑर्डर इम्प्लीमेंट थिया या न। असांजो वकील दोस्त चवंदो आहे त इहो कंटेंट जे लाइ अजीब आहे। जेकॾहिं कोर्ट सम्झे थी त मुंहिंजी कंटेंट न थी आहे, मुंहिंजी बेइज़ती थी आहे, त पोइ कुझु पियो थिए हुनजी कंटेंट न थी आहे। ऐं जेकर हू सम्झे खरी ॻाल्हि त तॾहिं कंटेंट थी आहे। त अॻे हाणे ॾिसजे त उन जो केतिरो लेवल आहे, पैमानो आहे, उहा हद किथे थी अचे। वॾी महिरबानी तव्हांजी सोहेल सांगी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, सोहेल सांगी साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त लाइ गॾु।